खैबर पख्तूनख्वा में तूफ़ानी बरसातुनि ऐं ककर फाटण सबबि ॿोॾि वारी सूरत हाल में फौतियुनि जो अंग वधी 344 थी वियो आहे। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ॿुधायो आहे त KPK जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ख़ासि करे बोनेर मां वधीक फौतगियुनि जा इतला मिलिया आहिनि। फौतियुनि जे अंग में गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद जम्मू कश्मीर में थियल फौतगियुनि खे शामिल न कयो वियो आहे, जिते ॿोॾि में घटि 20 माण्हू अजल जो शिकार बणिया आहिनि ऐं वॾे पैमाने ते माली नुक़सान थियो आहे। KPK में भयानक ऐं लिंग कांडारींदड़ मंज़र ॾिसण लाइ मिलिया, जॾहिं जुमे ॾींहुं मुख़्तलिफ़ ज़िलनि में तेज़ तूफ़ानी वसकारनि ऐं ककर फाटण सबबि ईंदड़ ॿोॾि में रुगो हिकु ॾींहुं अंदरि 200 माण्हू ज़िंदगियूं विञाए वेठा। फौतियुनि में सूबाई हुकूमत जे हेलीकॉप्टर जे अमले जा 5 अमलदार बि शामिल आहिनि, जेकी महमद में इमदादी कारवायुनि दौरान हादसे जो शिकार बणिया। PTA में मूजिबि सूबे में ज़िलो बोनेर सभ खां वधीक मुतासिर थियो आहे, जिते गुज़िरियल 48 कलाकनि में 204 क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियूं। 120 माण्हू ज़ख़्मी थिया, जॾहिं त डिप्टी कमिश्नर काशिफ कयूम ख़ान जी ऑफिस मूजिबि 50 माण्हू गुम आहिनि। PTA में जे सुबुह वारी रिपोर्ट मूजिबि शांगला में 36, मानसारा में 23, सवात में 22, बाजोड़ में 21, बटग्राम में 15, लोअर दीर में 5, जॾहिं त एबटाबाद में 1 ॿारड़ो ॿुॾी फोत थियो। 11 घर मुकमल तौर ते तबाह थी विया, जॾहिं त 63 घरनि खे मामूली नुक़सान पहुतो। सवात जे 2 ऐं शांगला जे 1 दर्सगाह खे बि नुक़सान पहुतो।